सिंध हुकूमत तरफ़ां जश्न आज़ादी के हवाले से कराची में रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। वॉलीबॉल में डिस्ट्रिक्ट ओभर 2-0 तां कामयाबी माणे पहिरीं पोज़ीशन हासिल कई। बैडमिंटन बॉयज़ में मुज़म्मिल वसीम ऐं अली पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। गर्ल्स में अॼु ऐं सबा पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। गर्ल्स बॉक्सिंग 30 किलोग्राम वेट कैटेगरी में 1 ABC क्लब जी जन्नत मैदान मारे वरितो। 44 किलोग्राम कैटेगरी में KBC क्लब जी आयशा कामयाबी हासिल कई। मर्दनि जी बॉक्सिंग में 51 किलोग्राम कैटेगरी में BBC क्लब ते तैमूर पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। 70 किलोग्राम वेट कैटेगरी में KBC जे फारूक मैदान मारे वरितो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हुकूमत तरफ़ां जश्न आज़ादी जे हवाले सां कराची में रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया आहिनि। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हुकूमत तरफ़ां जश्न आज़ादी जे हवाले सां कराची में रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। वॉलीबॉल में डिस्ट्रिक्ट ओभर 2-0 तां कामयाबी माणे पहिरीं पोज़ीशन हासिल कई। बैडमिंटन बॉयज़ में मुज़म्मिल वसीम ऐं अली पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। गर्ल्स में अजू ऐं सबा पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती। गर्ल्स बॉक्सिंग 30 किलोग्राम वेट कैटेगरी में 1 ABC क्लब जी जन्नत मैदान मारे वरितो।